नाज़िन मेडिकल जे दाख़िला लाइ वरितल एंट्री टेस्ट में सिंध जे शागिर्दनि सां नाइंसाफ़ी ख़िलाफ़ समूरी सिंध सरापा एहतजाज बणियल आहे। ठटे में भी सिविल सोसाइटी ऐं शागिर्दनि जे वारसनि पारां एहतजाज कयो वियो आहे। रिपोर्ट कर रहियो आहे महबूब बिरोही। जी नाज़रीन, सिंध में जेका पूरे पाकिस्तान में पीएमसी जे पारां जेका एंट्री टेस्ट कंडक्ट कई वई मेडिकल जे दाख़िलनि जे हवाले सां उन में जेके वॾे पैमाने ते शिकायतूं साम्हूं आयूं, वॾे पैमाने ते फार्जरी साम्हूं आई, उन जे हवाले सां सॼी सिंध जीअं ठटे में भी जेके आहिनि वालदेन ॿारनि जा वालदेन ऐं ॿारड़ा ऐं उन सां गॾु सिविल सोसाइटी सियासी समाजी दुनिया सरापा एहतजाज बणिजी वियूं आहिनि। पीएमसी जे तहत जेको सिंध जे शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि सां जेकी नाइंसाफ़ी कई आहे उन्हनि जी असां सख़्त लफ़्ज़नि में ख़िलाफ़ वर्ज़ी था कयूं। असांखे इहो पीएमसी कतई मंज़ूर न आहे। असां इनखे बिल्कुलु रद्द था कयूं। असां चाहियूं था त भई असांजे जेके सिंध जा जेका शागिर्द आहिनि ऐं शागिर्दियाणियूं आहिनि उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। असीं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां मुतालबो था करियूं त इन जी हाई लेवल ते इंक्वायरी कराई वञे। मार्कुनि में पंजाब जे ॿारनि जूं के असांजे ॿारनि जूं मार्कूं ॾिनियूं आहिनि, सरासर नाइंसाफ़ी आहे। इन एलास ते जांच कराए वञे। सूरत हाल इहा आहे जे ॿारड़ा राति ॾींहुं रोअनि पिया, न मानियूं थियूं खीन ॾिड़ियूं, न उन्हनि खे को चैन आहे, न सुकून आहे। ज़िंदगीअ जो सभु जेके ख़्वाहिशूं आहिनि से ख़तमु थी वियूं। का बि टेस्ट ॾियण लाइ अॼुकल्ह ॿार एतिरा कर मायूस थी विया आहिनि जेका बि टेस्ट ॾियण लाइ तयारु न आहिनि, छाकाणि त हुननि ॿारनि राति ॾींहुं जेका महिनत कई हुई सा पीएमसी वारनि धोखेबाज़ी करे सिंध जे ॿारनि सां ज़ुल्म करे अहिड़ो त तबाही मचाई आहे जो ॿार ज़हनी तरह मुतासिर थी विया आहिनि। असां पीएमसी खे हिकिड़ो गैर फ़ाल ऐं हिकिड़ो नाजाइज़ इदारो आहे, उन नाजाइज़ अमल कयो आहे, उनखे असीं रद्द कयूं था। असीं चऊं था त सिंध गवर्नमेंट पंहिंजो रोल अदा करे। ही सिर्फ़ु असांजे हक़नि, असांजे ॿारनि जे हक़नि सां या वालिदेन जे हक़नि सां नाइंसाफ़ी न आहे थी या हक़ तलफ़ी न आहे थी, बल्कि सिंध गवर्नमेंट सां ख़ुदि हक़ तलफ़ी थी आहे उन्हनि जी। पर्चो असांखे ॾिनो वियो तमामु मतिलबु जेको असां हिते सिलेबस में तयारी कई उहा ॿी हुई ऐं उते जेको ॿियो हो असांजो हुन 50% जेको ॿियो हो ऐं असां जेके असांजे मां तयारी कई उहो ॿियो हो ऐं जेको हुते क्वेश्चन आयो उहो ॿियो हो। त असां मतिलबु जेको पोइ बि उन हूंदे बि असां कोशिशि करे महिनत करे असां पंहिंजो पास कयो आहे। ऐं असांजे सीट नंबर ते वरी के ॿिए कंहिंजे पंजाब जी छोकिरी जो मतिलबु नालो आहे ऐं उनखे पास कराए ॾिनो वियो आहे। त इहा तमामु ॾुख जी ख़बर आहे असांजे लाइ। मतिलबु जेकी असां महिनत कई आहे, असां कीअं पढ़ायूं उहा असांखे ख़बर आहे। असांजे माइटनि खे कीअं असांखे पढ़ाए कीअं असांखे हिते पहुचायो आहे उहा असांखे ख़बर आहे। ऐं अॼु जेके असांजी दिलि था गुज़रे बि उहा असांखे ख़बर आहे। पीएमसी जे ज़ेर निगरानी जेको ही टेस्ट कंडक्ट कई वई आहे उन में उनखे मुकमल तौर ते रद्द कयो आहे ऐं घुर कई आहे त नए सर जेका आहे शफ़ा बुनियादनि ते टेस्ट वरिती वञे ऐं उहा टेस्ट जेका आहे शफ़ा बुनियादनि ते थियणु खपे। कैमरामैन अब्बास अली शाह सां गॾु महबूब बिरोही, KTN न्यूज़ ठटो। नाज़िन गंबड़ भरिसां ॻोठ गुलाम जा